कराची मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में पेश न थियण ते 4 जवाबदारनि जा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया। सिंध हाई कोर्ट मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में पेश न थियण ते 4 जवाबदारनि जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। सिंध हाई कोर्ट में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस जी अपील ते ॿुधणी थी। अदालत पेश न थियण ते ग़ुलाम मुस्तफ़ा, गुलज़ार अहमद, ज़फ़र अहमद ऐं असगर मेमन जा गिरफ़्तारी वारंट जारी कया। अदालत अॻूणे पुलिस ऑफिसर वाजिद दुरानी ऐं ॿियनि जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत शाहिद हयात जे भाउ जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। वकील ॿुधायो त केस में नामज़द 4 पुलिस ऑफिसर फ़ौत थी विया आहिनि। शाहिद हयात, बशीर अहमद क़ाइम ख़ानी, आगा मोहम्मद जमील, मसूद शरीफ फ़ौत थी चुका आहिनि। अदालत फ़ौत थियल जवाबदारनि जी तस्दीक रिपोर्ट लाॻापियल SHOs खे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। केस में नामज़द अॻूणे पुलिस ऑफिसर खे व्हील चेयर ते अदालत में पेश कयो वियो। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो चयो त अपीलूं 2010 खां ॿुधणी हेठि आहिनि। जल्द उकलाइण चाहियूं त अदालत वधीक तफ़सील तलब कंदे 22 अप्रैल ताईं जवाब तलब करे वरितो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।